मौसम ईंदी आहे त असां वटि हिते सिंध में साग वॾो मशहूरु आहे ऐं सर्दियूं जीअं शुरू थींदियूं उन तमामु वॾे शौक़ सां असां इहा शइ असां खाईंदा आहियूं। इन में दोस्तो महिनत थोरी लॻे थी, इन में मखण बि पवंदो आहे, ॿियूं शयूं बि पवंदियूं आहिनि ऐं थधि खां बि इहा शइ असांखे बचाईंदी आहे। 6 ई महीना सियारे जा असां साग खे मुसलसल खाईंदा आहियूं ऐं वॾे शौक़ सां। ऐं असां जीअं सियारे जी मौसम ईंदी आहे तीअं सरें जो साग लहंदो आहे ऐं अलहमदिल्ला असां जेको आहे सो हिनखे शौक़ सां खाईंदा आहियूं ऐं ॿियनि भाॼियुनि खां ई घटि मिलंदो आहे। उन जे करे असां जेको आहे सो घणो करे चाढ़ींदा आहियूं, जंहिंमें पाण बि खाईंदा आहियूं ऐं दोस्तनि खे बि मोकिलींदा आहियूं। हिन में जेके सरें जो साग जीअं मार्केट में ईंदो आहे असांखे ख़ुशी थींदी आहे, छो जो सरें जो साग असां ॻोठाणा ऐं शहरी तमामु सुठी तादाद में ऐं पसंदि सां खाईंदा आहियूं। ऐं असां जीअं साग ईंदो आहे मार्केट में त असां पंहिंजे दोस्तनि खे रिश्तेदारनि खे दावत जे तौर ते बि घुराईंदा आहियूं ऐं उन सां गॾु मखण बि हूंदो आहे ऐं सिंधी घी बि हूंदो आहे ऐं शौक़ सां खाईंदा बि आहिनि। तव्हां शहरनि जी ऐं ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त साल में हिकु दफ़ो हीउ सरें जो साग ईंदो आहे, पर आम सब्जियुनि खे बि घटि करे छॾींदो आहे विकिरो, उन्हनि जो बि घटि थी वेंदो आहे। हिन जे खे तमामु महिनत सां पचायो वेंदो आहे, जिथे लकड़ीअ जी बाहि ॾिनी वेंदी आहे उन बाहि सां ई तयारु कयो वेंदो आहे। हिनखे बार बार घुमायो वेंदो आहे, घुमाइण साण हिन में तमामु हिकिड़ी टेस्ट ऐं ज़ाइक़ेदार तयारु थींदो आहे। हिनखे खाइण साण गोश्त जो खां वधीक ज़ाइक़ो ॾींदो आहे। हीअ साग उहा शइ आहे जेका तोहफ़े तौर बि सॼी सिंध में ॾिनी वेंदी आहे दोस्तनि खे, या जेको आहे सो रिश्तेदारनि में जेको आहे सो तोहफ़े तौरु मोकिलींदा आहियूं। ऐं सिंध जी इहा रवायत रही आहे त साग हिकिड़ो तमामु बहितरीनु शइ आहे। कैमरामैन एहसान सां गॾु आऊं आहियां राजा रईस, SS न्यूज़, नौशरो फिरोज़।